दोस्तों अली खान जॾहिं ज़ाहिर थींदो ऐं दुलामड्रा में अॻिते जेको आहे साम्हूं ईंदो, अली खान जॾहिं पंहिंजी पूरी सचाई ॿुधाईंदो त मूंसां छा थियो हुयो, पोइ मुराद जा बि ठका निकिरी वेंदा, मां नाहक जेको आहे रहज़न वारनि सां जहिड़ो कयो। ऐं जॾहिं वरी रहज़न वारनि खे पूरी ख़बर पवंदी त जेको आहे हिन खां हीउ मसइलो असांखे ग़लती में थियो आहे, ऐं हू रहज़न वारा जेका चवंदा त वाक़ई असांखे विढ़ाइण वारो बि शाहनवाज़ खान जो माण्हू आहे, हुननि जा बि टिकण मां ठका निकिरी वेंदा। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त ॿई धुरियूं पोइ परेशान थी वेंदियूं त हाणे ठाह कीअं कयूं। पोइ इन्हनि जो ठाह वरी मंसूर खान ई कराईंदो। यादि कजो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि, मंसूर खान इन्हनि जो ठाह कराए ऐं ॿिन्ही धुरनि खे भाकुर पाराईंदो। इहो तमामु जल्द इहे सीन तव्हां ऐं असांजे साम्हूं अचण वारा आहिनि। दोस्तो हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, मंसूर खान कॾहिं बि कोन चवंदो त जहिड़ो वधे। मंसूर खान इन चकर में आहे त ठाह थिए उन जो इहा ई कोशिशि हूंदी आहे हर पल। ऐं ॿिन्ही धुरियूं पछताईंदियूं ऐं शाहनवाज़ खान ॾाढो गंदो थींदो, अॻिते ज़लीलो ख़्वार थींदो, बर्बादु थींदो ऐं उन खे किथे लिखण जी जाइ बि हथ न ईंदी। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां, वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे शाहिद खुश व्लॉग खे सब्सक्राइब, हिन वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कंदा ऐं टिकटॉक ID खे बि फॉलो कंदा। अल्लाह हाफ़िज़।